सिंधु तहज़ीब ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख़ सिंधी अवां सां मुख़ातिब आहियां। मूंखे बेइंतहा ख़ुशी थी रही आहे त मुंहिंजे हिन सिलसिले खे काफ़ी पसंदि कयो पियो वञे। दोस्तनि तरफ़ां, भेनरुनि ऐं भाउरनि तरफ़ां जेका मूंखे फीडबैक मिले थी उहा इंतिहाई साराहजोगी आहे ऐं हौसले अफ़ज़ा आहे। पाण अॼु तव्हां सां सिंधु सभ्यता जे दौर में यानी 5000 साल अॻु हिक जोड़े में हिक छोकिरे ऐं छोकिरीअ में, नौजवान छोकिरे ऐं छोकिरीअ में मोहबत जो लाज़वाल दास्तान अवां ॼाण पेश कंदासीं त सिंधु सभ्यता मोहबत ते ॿधल तहज़ीब आहे। सिंधु माथिरी जी तहज़ीब जो बुनियाद प्यार ऐं मोहबत ते रखियल हो। हिन माथिरी जा माण्हू पाण में बेइंतहा मोहबत कंदा हुआ। मर्द ऐं औरतूं ख़ुशीअ जे मौक़नि ते गॾिजी तक़रीबूं कोठाए नाच कंदा हुआ। ख़ासि करे जॾहिं फसल पची रास थींदा हुआ त हू फसलनि जे लाबारे वक़्तु बेइंतहा ख़ुशि थी हिक ॿिए सां इहा ख़ुशी वंडींदा हुया। इन ख़ुशीअ जा लम्हा मल्हाईंदा हुया। फसलनि में गॾिजी नाच कयो वेंदो जंहिंमें मर्द ऐं औरतूं, छोकिरा ऐं छोकिरियूं गॾिजी बहिरो वठंदा। हिन तहज़ीब जे माॻनि तां डांस कंदड़ मूर्तियुनि जो मिलण इन ॻाल्हि जो सबूत आहे त नाच सिंधु माथिरी जे वारसनि जे नस नस में समायल हो। ज़ाल ऐं मुड़ुस में केतिरी मोहबत हूंदी हुई इन जो अंदाज़ो इन मां लॻाए सघिजे थो त हू मरण खां पोइ हिक ॿिए खां जुदाई बर्दाश्त करे न सघंदा हुआ। भारतीय रियासत हरियाणा मां सिंधु सभ्यता जे क़दीम माॻ राखी गढ़ी जे क़बर मां हिक मर्द ऐं औरत जा गॾु पूरियल मढ़ मिलिया आहिनि जंहिंमें मर्द ऐं औरत जो मुंहुं हिक ॿिए तरफ़ मोड़ियल आहे। माना हू हिक ॿिए खे ॾिसी रहिया आहिनि। मरण खां पोइ हिक ॿिए ॾे मोड़ करे हिक ॿिए खां ॾिसी रहिया आहिनि। पूरींदड़नि, उन्हनि खे दफ़न कंदड़नि, उन्हनि जी मोहबत खे मटा ॾींदे, मोहबत जो भरम रखंदे खेनि हिक ई क़बर में पूर्ण वक़्त संदर मुंहुं हिक ॿिए तरफ़ करे छॾिया। क़बर में मर्द ऐं औरत जो मुंहुं हिक ॿिए तरफ़ मोड़ियल आहे ॼण त हू मरण बैदि हिक ॿिए खे ॾिसंदा हुजनि। हिन जोड़े जी तदफ़ीन अहिड़ी तरह कयल आहे ॼण त मर्द पंहिंजी ज़ाल या महबूबा खे, ख़बर न आहे त ज़ाल हुअसि या महबूबा हुअसि, अञा शादी न कई आहिनि, अञा प्यार कंदा हुआ, पंहिंजे ज़ाल या महबूबा खे मरण खां पोइ बि ॾिसंदो हुजे। साॻी तरह औरत बि खेसि इन मोहबत जी मोट ॾेई साॻी तरह ॾिसी रही आहे। हिन क़बर मां मिलियल जोड़े जे लाशनि दुनिया जे माहिरनि खे अचरज में विझी छॾियो, ताजुब में विझी छॾियो। 5000 साल अॻु हिन क़िस्म जी अनोखी तदफ़ीन खे सिंधु सभ्यता जे वारसनि जी मोहबत जो लाज़वाल दास्तान करार ॾिनो पियो वञे। सिंधु माथिरी में हीर, रांझा, सुहिणी, मेयार, लीला, चनेसर, ससुई, पुनो, मूमल, राणो, नूरी, जाम, तमाची जे मोहबत जा लाज़वाल दास्तान त हर कंहिं ॿुधा हूंदा, पर हिन जोड़े जी मोहबत खे कहिड़ो नालो ॾिजे उन ते सोच वीचार करण जी ज़रूरत आहे। सिंधु माथिरी जी सभ्यता जे अक्सर माॻनि मां मिलियल क़बरुनि में मैयतनि सां, खाधे खुराक सां भरियल बर्तन ऐं ज़ेवर गॾु दफ़न करण जो रवाजु हुयो, छाकाणि त इन दौर जा माण्हू मौत खां पोइ ॿीहर हयाती मिलण जे तसवर में यकीन रखंदा हुआ। पर क़बर में बि हिक ॿिए सां मोहबत जो इज़हार करण जो सिंधु सभ्यता जे कंहिं माॻ तां मिलियल ई पहिरियों ऐं अनोखो मिसाल आहे। राखी गढ़ीअ मां भारत जे 5000 साल क़दीम माॻ सिंधु सभ्यता जे माॻ राखी गढ़ीअ जी 2016 में कोरिया ऐं इंडिया जे क़दीम असर जे माहिरनि खोटराई कराई।
आर्कियालॉजी जे माहिरनि 3 सालनि ताईं मर्द ऐं औरत जे गॾियल क़बर ते खोजना कई। क़बर में बि हिक ॿिए सां प्यार जो इज़हार कंदड़ इन जोड़े जे मौत जा कारण मालूम करण जी कोशिश कई। माहिरनि हिन माॻ ते तहक़ीक़ कंदड़ क़दीम आसारनि जे माहिर वसंत चांदनी जो चवणु आहे त हिक ई क़बर में सुतल ही औरत ऐं मर्द जेकी हिक ॿिए ॾांहुं निहारे रहिया आहिनि इहे यकीनन पाण में ज़ाल ऐं मुड़ुस हूंदा। ईअं लॻे थो त हिननि ॿिन्ही जो मौत हिक ई वक़्तु थियो हुजे। मौत वक़्तु औरत जी उमिरि 35 साल ऐं मर्द जी उमिरि 38 साल हुई, यानी हिननि ॿिन्ही नौजवानीअ में वफ़ात कई। वसंत चांदनी मूजिबि मर्द जो कद 5 फुट 8 इंच ऐं औरत जो कद 5 फुट 6 इंच हुयो। संदन मौत जा तिबी कारण मालूम करण वक़्तु पतो पियो आहे त हू मरण वक़्तु सेहतमंद हुआ। जोड़े जे जिस्मानी उज़वनि जी टेस्ट मां संदन जिस्म ते कंहिं क़िस्म जे धक लॻण या को उज़वो टुटी पवण जो सबूत न मिलियो आहे। क़दीम आसारनि जे माहिरनि मूजिबि राखी गढ़ी जे माॻता औरतुनि ऐं मर्दनि जी गॾियल तदफ़ीन जा अहिड़ा के ॿिया सबूत न मिलिया आहिनि। इन करे इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिन नौजवान जोड़े जो मौत हिक ई वक़्तु थियो हुजे, इन करे खेनि हिक ई क़बर में दफ़न कयो वियो हुजे। बाक़ी नौजवान जोड़े जा मुंहं हिक ॿिए तरफ़ करे तदफ़ीन करण सदन विच में मुहबत खे नज़र में रखंदे कई वई हुजे। राखी गढ़ी जे क़दीम माॻ वांगुरु गुजरात में बि सिंधू सभ्यता जे हिक क़दीम वसंतीअ मां औरत ऐं मर्द जा गॾु पूरियल लाश मिलिया हुआ। पहिरियों ही बि दफ़ो ही माना राखी गढ़ीअ मां बाद में मिलिया। न फ़क़ति सिंधु बातिरी पर औरतुनि ऐं मर्दनि जे गॾियल तदफ़ीन जा इन क़िस्म जा सबूत ॿियनि मुल्कनि जे क़दीम माॻनता में मिलिया आहिनि। इटली जे हिक ॻोठ में पथर दौर जे हिक क़ब्रस्तान मां माहिरनि खे अहिड़े जोड़े जी क़बर मिली आहे जंहिंमें हू हिक ॿिए सां भाकुर पाए दफ़न थियल आहिनि, माना मरण खां पोइ ॿिन्ही खे भाकुर पाए आहे। साॻी तरह रूस में बि हिक अहिड़े जोड़े जी गॾियल क़बर मिली आहे जेकी हथ में ॾेई हिक ॿिए तरफ़ मुंहुं करे सुतल आहे। यूनान मां 6000 साल अॻिटा अहिड़ा ढांचा मिलिया आहिनि जेकी हिक ॿिए सां भाकुर पाए सुतल आहिनि। न फ़क़ति हू हिक ॿिए सां भाकुर पाए सुतल आहिनि पर संदन ॿाहूं ऐं टंगूं बि हिक ॿिए सां लिपटियल आहे। राखी गढ़ी जे क़दीम माॻता गॾु पूरियल नौजवान जोड़े जी क़बर सिंधु माथिरी जे वारसनि जो 5000 साल आगात्री मुहबत जो लाज़वाल दास्तान करार ॾेई सघिजे थो। पाण पंहिंजी ॻाल्हि हिते ई ख़तमु कंदासीं। अलाह करे इहो जोड़ो ख़ुशि रहे। अव्हां जी वॾी महिरबानी।